दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 1.5 साल अॻु क़तल थियल कमाल ख़ान बोज़दार जे वारसनि जो पा किताब खणी SSP ऑफिस आरो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। ककर थाणे जी हद ॻोठ अलबख्श बोज़दार जे रहवासिन जावेद ख़ालिद हुसैन मक़तूल जो भाउ जमालदीन ऐं मक़तूल जी बेवा मिसमात रशीदा पा किताब खणी SSP ऑफिस आरो रुपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो आहे। 1.5 साल अॻु अब्दुल जब्बार बोज़दार, ग़ुलाम नबी बोज़दार, हाकिम अली, गुल अली हसन बोज़दार ऐं ॿियनि नामालूम वारनि असांजो छेलो चोरी कयो। नेक मर्द रईस दुर मोहम्मद बोज़दार फ़ैसिलो कयो, जंहिंमें हू ॾोही साबित थियो, पर मुख़ालिफ़ धुर बि ॾंड चटी बि न ॾिनी। जावेद अली बोज़दार फ़ैसिले खां पोइ मुख़ालिफ़ धुर फजर जे वक़्ति नमाज़ तां वापसी ते कमाल ख़ान खे गोलियूं हणी क़त्ल कयो। जमालदीन बोज़दार ककर पुलिस रुपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि मुतालबो कयो त रुपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। मुज़ाहिरीन SSP दादू DIG हैदराबाद खे बि खोड़ सारियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। ककर पुलिस बाअसर जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां लाचार बणियल आहे।